وَأَتْمَمْتُ عَلَيْكُمْ نِعْمَتِي وَرَضِيتُ لَكُمُ الْإِسْلَامَ دِينًا اج मां पंहिंजो इतमाम नेमत करे छॾियो जेतिरा मूंखे अंबिया अलैहिस्सलाम ज़मीन ते नाज़िल करणा हक़ उहे नाज़िल थी विया जेतिरा किताब ऐं सहीफ़ा मूंखे नाज़िल करणा हा नाज़िल थी विया आख़िर में सरताज ख़त्म नबूवत हज़रत मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो नुज़ूल थियो आहे उन्हनि जो ज़ुहूर आहे उन्हनि जी मईयत में सहाबा किराम जी जमात आहे ऐं पाण हज्जतुल विदा फरमाइनि था उन हज्जतुल विदा जे मौके ते फरमायो अल्लाह जी आयत नाज़िल थी त जेको मूंखे दुनिया जे तख़्ते ते ज़मीन जे तख़्ते ते नाइब वारो जेको उहिदो ॾिनो हुम अॼु उहिदो उहो पूरो तकमील ते पहुची चुको ऐलान फरमाए अल-यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना इहो पैगाम पूरो थी वियो ऐं सहाबा किराम खां बाद में इंसानी ख़्वाहिशात वधियूं रहियूं उन जी तकमील जे लाइ पहिरियों ई अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे क़ुरान शरीफ़ जे अंदर हिकिड़ी आयत फरमाई इन्नमा यख़्शल्लाह मिन इबादिहिल उलमा अल्लाह जे ख़ौफ करण वारा उलमा जी जमात हूंदी जेके कुरान पाक के याद कंदा कुरान पाक जी माना के समझंदा कुरान पाक जे मफ़हूम के समझंदा ॿियनि ताईं पहुचाईंदा हदीस मुबारक के समझंदा उन जे मथो अमल कंदा त उन्हनि जी जमात उलमा किराम जी जमात जो इंतखाब अल्लाह रब्बुल इज़्ज़त पाण फरमाए छॾियो तंहिंते फरमायो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम मुंहिंजा सितारा जेको भी उन्हनि सितारनि जी कॾ लॻंदो हिदायत वारो थींदो इहो सिलसिलो हलंदो आयो जॾहिं भी को नबूवत जी दावा कई उनखे क़त्ल कयो वियो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो हिकिड़ो फ़ैसिलो आहे त मूंसां कंहिं खे बि शरीक न कयो मां शिरकत क़बूल न कंदुसि पर इन शिरकत में जेकॾहिं हो तौबा करे थो ऐं तौबा आख़िरी साह में करे अचे थो त मां माफ़ करे छॾींदोमांसि पर जेकॾहिं उते ईंदो क़यामत जे ॾींहुं उन जो ऐलान फरमाए इन अल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिहि व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा मां मुशरिक को हर शइ माफ़ कंदुसि शिरक कॾहिं बि माफ़ न कंदुसि पर नबूवत जे ताजदार मदीना जे नाले सां छा फरमाए त जेको ख़त्म नबूवत जो मुनकिर थींदो उन्ही के क़यामत ते अचण जो इंतज़ार जी ज़रूरत नाहे मन इर्तद फ़क़्तुलू जेको मुर्तद थे उनखे क़त्ल करे छॾियो रब से पंहिंजी शरीक के क़यामत जे ॾींहुं हिसाब वठे थो मोहम्मद अरबी जे ख़त्म नबूवत के चादर में हथ विझण वारे के दुनिया में क़त्ल करे चए थो त ज़मीन जे रहण जो लाइक़ मुशरिक त थी सघे थो पर मुर्तद कादियानी इहो कॾहिं बि ज़मीन ते रही नथो सघे इहा ज़िम्मेवारी हुकूमतुनि जी हुई बदकिस्मती सां असांजी वेझड़ में हुकूमत इस्लामिया खत्म थी चुकियूं अंग्रेज अची हिंदुस्तान जे मथा कब्जो कियो तमाम हिंदुस्तान जे अवाम खुसूसन उलमाए किराम उन्हनि जी क़यादत संभाली उन्हनि सभिनी खे गॾु करे इन मलऊन अंग्रेज के लोधे करे कढियो जानियूं कुर्बान कयूं इज्जतूं कुर्बान कयूं माल कुर्बान कयूं हर शइ कुर्बान करण खां बाद में हुननि पंहिंजो साह पटण जे लाइ नए सिर तहरीक हलाइण जे लाइ सागो असहाब सुफ़ा वारो नक्श कदम हलायो त दारुल उलूम देवबंद जो बुनियाद रखी करे जेकॾहिं आम तौर ते बज़ाहिर तौर ते उलमा जो एतिरियूं शहादतूं थियूं त सब्र करे वरी मुनज़्ज़म थी करे हिन अंग्रेज़ सां विढ़णो आहे उन मदरसे जे बुनियाद रखण सां गॾोगॾु हिकिड़ी तंज़ीम जो बि हुननि बुनियाद रखियो जेको भी माण्हू घर ठाहींदो आहे ऐं उन जे अंदर सामान रखबो आहे सोन हूंदो चांदी हूंदी माल हूंदो उन जे लाइ चौकीदार जी ज़रूरत आहे हुननि ॾिठो त असां जेके दीनी मदारिस क़ाइम कयूं था इन्हनि जी हिफ़ाज़त जे लाइ बि असांखे चौकीदार खपंदो उन चौकीदार जमात जो नालो जमियत उलमा हिंद करे रखियो उन्हनि जमियत उलमा हिंद जे प्लेटफार्म ते अची करे उन अंग्रेज के लोधे करे मुल्क मां कढियो ऐं सरे फहरिस्त मदरसन जो द्वार विछायो उन
मदरसन जे जार विछाइण सां मस्जिदन जे अंदर इमाम ॾिनो, मदारिस जे अंदर क़ुरान जा कारी ॾिनो, मदरसन जे अंदर अरबी जे उस्ताद ॾिनो, हदीस पढ़ाइण वारा उस्ताद तैयार कयो, उन्हनि जी हिफ़ाज़त जे लाइ जमीयत उलमा इस्लाम जा रज़ाकार ॾिठा। सब खां पहिरियों हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह जॾहिं सोचो त हाणे का तहरीक खे कीअं नए सिर ठाहियूं त ख्वाब में ॿ सूरतूं ॾेखारियूं वयूं हुननि खे। उन्हनि ख्वाबनि जो ताबीर मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह ऐं मौलाना मोहम्मद सादिक खॾे कराची वारनि जो तसवुर कयो त इहे ॿ तस्वीरूं मूंखे ॾेखारियूं वयूं आहिनि। उन्हनि खे घुराए करे नए सिर तंज़ीम जी शुरूआत रखियूं, जंहिंमें मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह इहो मशवरो ॾिनो हिकिड़ी वॾी कॉन्फ्रेंस ते तमाम उलमा किराम खे गॾिजी करे जेके फारिग फुज़ला थी चुका आहिनि सभिनि खे इज्तिमाई सूरत हिकिड़ी ॾिजे, वॾी कॉन्फ्रेंस कोठाइजे जंहिंमें अवाम भी गॾु थिए, नए सिर मुनज़्ज़म तरीक़े सां जमात खे हलाइजे। उन हिंदुस्तान जी इन तहरीकात जे नतीजे जे अंदर असांजो मुल्क पाकिस्तान ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बुनियाद ते रखी करे असांखे चऊं तव्हां जे मुल्क जो आइन इस्लामी ऐं क़ुरानी आइन हूंदो, उलमा किराम जो कुर्बानियूं हुयूं, उन्हनि जो शहादतूं हुयूं। इन ख़ुशी जे अंदर असांखे मुल्क हासिल थियो, वॾी नेमत मिली जे असांजे अकाबिर कुर्बानी ॾेई करे पंहिंजे मुल्क खे कलमे पाक ते क़ाइम रखी ऐं इन बुनियाद ते आज़ाद करायो। पाकिस्तान ठहण खां बाद में जमीयत उलमा हिंद जो नालो फेराए करे जमीयत उलमा इस्लाम रखियो वियो। उन वक़्तु हज़रत मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह, हज़रत शेख इमाम अहमदुल्लाह हालेजवी नव्वरुल्लाह मरक़दहू ऐं तमाम इहे मशाइख जेके हज़रत सैयद ताजमहद अमरोटी रहमतुल्लाह अलैह जे खुलफा में आ, साईं ताजमहद अमरोटी रहमतुल्लाह अलैह हिंदुस्तान में हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह सां कुल्ले में कुल्लो मिलाए करे उन्हनि जी तहरीकात जो हिस्सो बणिजी करे सूबे सिंध जा सदर थिया ऐं हज़रत शेख इमाम अहमदुल्लाह हालेजवी के शिकारपुर घोटकी सखर हिकु ज़िलो हूंदो, उन जे मथो मुक़रर कयो निगरान त हिननि ज़िलनि जे अंदर तव्हां उलमा किराम खे वठी करे जमीयत उलमा इस्लाम जी प्रचार कयो। हिन अंग्रेज़ जे ख़िलाफ़ आवाज़ खे बुलंद कयो। हज़रत इमाम अहमदुल्लाह हालेजवी नव्वरुल्लाह मरक़दहू उन तहरीकात में हिस्सो वरितो। एतिरी तहरीकात में हिस्सो आयो जॾहिं पाण खे फरमायो हज़रत से अमरोटी रहमतुल्लाह अलैह त हिजरत कयो अफगानिस्तान जे तरफ़, तॾहिं इमाम अहमदुल्लाह हालेजवी पंहिंजो सॼो सामान विकिणी करे हिस्सो चंदे में जमा करायो, हिस्सो गॾु खणी करे सफ़र में शुरू। जॾहिं अफगानिस्तान जे अंदर सुलह में बगावत थी वई तॾहिं साईं जन ग़ालिबन उन वक़्त में तारीख़दान लिखनि था त पेशावर में पंहिंजनि बचड़नि सूदो ऐं पंहिंजे साथनि सूदो हज़ारनि जे तइदाद में मुहाजिरनि जी लिस्ट में उते पहुता हुया। उन्हनि खे उतां वापसि साईं जन जे हुक्म सां थियो। हज़रत ॾाॾा साईं रहमतुल्लाह अलैह मूंखे फरमायो पुट जॾहिं साईं जन हिजरत खां वापसि आया जेतिरो भी सामान हुयो उहो दरगाह अमरोट शरीफ में जमा फरमायो, सिर्फ़ हिकिड़ो पंहिंजे लाइ प्यालो पाणी जे लाइ रखियो जंहिंमें नंगर भी वठनि पाणी भी पीअनि, ॿियो हर शइ नंगर में उते जमा कराए छॾिया। जमीयत उलमा इस्लाम जी आबियारी कंदड़ ऐं हिन जी हिफ़ाज़त कंदड़ असांजे असलाफ जो हिकिड़ो वॾो काफ़िलो आहे जंहिं तव्हां ऐं असां ताईं एॾी महिनत ऐं मुशक़त करे असां ताईं दीन जी हिफ़ाज़त कई, असांजी मसाजिद जी हिफ़ाज़त कई, मदारिस जी हिफ़ाज़त कई, खानकाहुनि जी हिफ़ाज़त कई, आइन जी भी अची हिफ़ाज़त कई। जॾहिं भुट्टे साहब जे वक़्त में कादियानी मलून निकतो हिंदुस्तान को उन्हनि अंग्रेज़नि कढियो त हे जेके उलमा जी जमात आहे हिननि जे वस में अवाम घणो आहे, इन जे करे इन जिहाद के ख़त्म कयो। इन्हनि जे ख़त्म करण जे लाइ हिकिड़ो कुतो भौंकण खां उथारियो ग़ुलाम अहमद कादियानी जंहिं चयो त मां नबी आहियां, लानत हुजे ख़ुदा जी, सभु तव्हां हुन ते लानत विझो। त उन मलऊन चयो त मां नबी आहियां,
पो नबी थी करे मां इहा फतवा ॾियां थो त जिहाद कोन्हे पर उन वक्त हुनखे इहा ख़बर न हुई त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सय्यदना सिद्दीक़ अकबर साईं रज़ी अल्लाह अन्हु जे फ़ैसिले ते जन मुसलमाननि बैयत करे ऐं कलमो पढ़ियो आहे अॼु उन्हनि जा बच्चा तयार वेठा आहिनि तोखे हिते ज़मीन ते कीअं रहण ॾींदा पाकिस्तान खां भॼी करे हो लंडन हलियो वियो उलमा किराम हुन जो पीछो न छॾियो हज़रत मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह हज़रत मौलाना मोहम्मद यूसुफ बिनौरी रहमतुल्लाह अलैह हज़रत मौलाना मोहम्मद गौस हज़ारवी रहमतुल्लाह अलैह ऐं ॿिया मुक़्तदा तमाम मकातिबे फ़िक्र गॾिजी करे उन्हनि आइन जे अंदरि उन नासिर मलून खे मुबाहिसे जी सूरत बणाई मुबाहिसे जे अंदरि ज़ुल्फ़कार अली भुट्टो उनखे चए मुफ्ती साहब जन खे चवण लॻो त हिन शख़्स खे तव्हां कादियानी चओ था जंहिंजो जुबो ॾिसो तव्हां खां वॾो पटको तव्हां खां वॾो लठ तव्हां खां वॾी हिन शख़्स जे लाइ था चओ पाण फरमायो हा मां इन जे लाइ थो चवां जॾहिं हो अची करे वेठो बहस शुरू थियो मुफ्ती साहब जन हुनखे किताब खणी करे चयो हे किताब तुंहिंजे कादियानी मलून लिखियो आहे जे लिखियो अथई वरी ॿियो दफ़ो पुछा कयूं टियों दफ़ो पुछा कयूं पुछूं त तुंहिंजे हिन किताब लिखण में फलाणे सिफ़े ते हीअ इबारत आहे त जेको मां कादियानी ग़ुलामनि खे नथो मने उहो रंडियुनि जी औलाद आहे चए हा पोइ मुफ्ती साहब जन रहमतुल्लाह अलैह ज़ुल्फ़कार अली भुट्टे के चयो आप बताएं अब फैसला करें कि हम क्या इस गुलाम मलून को मानते हैं कि हमें वो ये कहे आप और हम क्या रंजियों की औलाद है रंजियों की औलाद तो खुद है जानी बच्चा कभी मुसलमान नहीं होता उन तहरीक के अंदर जमीयत उलमा इस्लाम पंहिंजी चौकीदारी कई उन चौकीदारी जे नतीजे जे अंदर आइन में कादियानी के काफिर करार कयो वियो इन्हनि कोर्टुनि जे अंदर हुन जो कुफ्र ज़ाहिर थी पियो मुफ्ती साहब हज़रत बिनौरी रहमतुल्लाह अलैह तकबीर हज़रत मौलाना खान साहब मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी जमीयत उलमा इस्लाम हज़रत मौलाना खान साहब हज़रत मौलाना खलील रहमान साहब दरख्वास्त थी हम उनको जमीयत उलमा इस्लाम घोटकी की स्टेज पर अमन पर खुशामदीद कहते हैं जमीयत उलमा इस्लाम कुल पाकिस्तान के मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी हज़रत मौलाना खान और हज़रत मौलाना खलील रहमान साहब दरख्वास्ती को स्टेज पर आने पर दिल की गहराई से खुशामदीद कहते हैं नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा अज़मत सहाबा हज़रत मौलाना अमजद खान साहब नारे तकबीर जॾहिं आइन जे अंदर इत्तिफ़ाक़ राय सां कादियानी के काफ़िर करार ॾिनो वियो त ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे फाही जो शिकार बणायो वियो मूंखे मौलाना अब्दुल मजीद नदीम शाह साहब तव्हां सभिनी उन्हनि खे ॿुधो हुयो उन मूंखे पाण ॿुधायो त हज़रत बिनौरी रहमतुल्लाह अलैह हज़रत मुफ्ती साहब ऐं तमाम मुक़्तदा जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे साम्हूं वेठासीं उनके चौसे थे आइन ते दस्तखत कर चे मेरे पीछे गोली खड़ी हुई है तो हजरत बिनौरी रहमतुल्लाह अलैह चुस ये गोली आप बखुशी कबूल फरमाएं ताकि आगे आपको नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मोहब्बत नसीब होगी। तो भट्टे साहब दस्तखत कई उनका बाद में असांजे हज़रत साईं बेर शरीफ रहमतुल्लाह अलैह सरे आम उनके कादियानी चयो हो असां उनके कादियानी चवण में न कीबाईंदासीं। जनरल ज़ियाल हक़ केर होगा कादियानी हुयो साईं बेर शरीफ रहमतुल्लाह अलैह उनके चयो तू टीवी ते चो तो मैं कादियानी के काफिर चवां थो न चई सकियो। उन मलऊन कम वक्त डॉक्टर अब्दुल सलाम के घुराए असां पाकिस्तान जी उन असेंबली जी तौहीन कई मलऊन जे हुनके कादियानी के घुराए उते हुनके नोबल इनाम ॾिनसि। उन खां पोइ
اسان جو سندھ جے بزرگن حضرت سائیں عبد الکریم صاحب رحمت اللہ علیہ فتوا جاری کئی سب ہتھیار وٹھو بغیر اسلحے جے ہتھیار وٹھو ہر قادیانی کے پنجی جائے تے کہوں انہیں تحریک تے اسا مسلمانن غور اے فکر نہ کیو سے اسا ننڈ میں رہا سے وہ کہی خبر ہوئی تا یہ مقتدا بھی اسا کو ہلیا ویندا اسا ننڈا کنجی کڈ لگی پیندا سے انہن جی گال جو بھی عمل نہ کیو سے چند جائن تے ان ملونن کے سر قلم کیو ویو ان کھاں بعد جے اندر ننڈ پئی رہا سے ننڈ پاؤن جی صورت جے اندر وری وہ تہاں جو چوکیدار جمعیت علماء اسلام جی صورت میں موجود ہوئے جدے مولانا فضل الرحمان امیر المومنین جی قیادت جے اندر اسمبلن جے اندر ایڑیوں حرکتوں ترامیم پیش کیوں ان جتی جے نوکسا انہن کے اڑائے چھے عوامی سمجھ انہن کے دیکھائے کرے پنجی قوت جو مظاہروں کے تو نہ انجا بھی محمد عربی جا شیدائی موجود ہیں قادیانن کے اساں پنجے ملک جے اندر کدائیں بھی قبول نہ کندہ سے نہ انہن کے متھن عودن تے قبول کندہ سے پر مسلمانوں افسوس کیوں ہے تا ان پہرےدار جماعت جمعیت علماء اسلام جو ہتھ مضبوط نہ کہو 1970 میں سائیں دادا سائیں رحمت اللہ علیہ حافظ محمود اسد حالجوی رحمت اللہ علیہ سائیں عبد الکریم بیر شریف والا رحمت اللہ علیہ سائیں محمد شاہ امروٹی رحمت اللہ علیہ سائیں محمد عالم صاحب جراب پور رحمت اللہ علیہ یہ سب مقتدہ بیٹھا الیکشن تھی جمعیت کے ووٹ چھڑے کرے وڈیرن کے ڈنو ویو 77 جی الیکشن تھی ان میں علماء کرام بیٹھا انہن کے ووٹ نہ ڈنو ویو سردارن اے وڈیرن کے ڈنو ویو ان کا بعد تسلسل ہلدو اچے پیو تو علماء کے اے قرآن جے قانون کے پاکستان جی اسمبلی جے اندر نہ اچن اگیان جی صورت جے کرے تہاں اے اسان جے متھوں کیترا چوکیدار پہرےدار ویٹھا ہیں جن قربانی ڈنو کدے مولانا سمیل حق جی شہادت کدے مولانا محمد عادل جی شہادت کدے علامہ ڈاکٹر خالد محمود شہید رحمت اللہ علیہ جی صورت میں شہادت اسان جے علماء سون جے تعداد میں کراچی جے اندر علماء جا کیترا نعرہ کھڑو انہن کے شہادت قبول کرنی پئی پر انہن جو قبول شہادت اسان جی دلی تمنا ہے اسان کے شہادت جو موت کپے جے وہ جو نبی پاک صلی اللہ علیہ وسلم جن فرمایو تے جے کو شہادت جی تمنا نہ تو کرے تو وہ یہودی اے نصارو دی کرے مردو جو نبی بھی بہادر ان جا امتی بھی بہادر ہیں تانجے کرے ہر مومن پانجی تمنا کیوں تسا کے شہادت جو موت ملدو شہادت جے موت ملنے جو طریقو یہ تب اج بھی قادیانی جاتے دسو ان کے قتل کیو ان کے ذلیل کیو انہن فراسن جی شہن کے ختم کرے چلو انہن سا مکمل بائیکاٹ کیو پر خدا را تاں کے ماں چما دو وری بھی ہوشیار کیو یا علماء جی جماعت پہرےدار جماعت جن یہ مدارس جے اندر کدے تے 7 سالن جا قرآن پاک حفظ کرن پیا کدے عربی پڑھی کرے عالم تھیا کدے تخصص کرے مفتی تھیا کدے گوڑا بنی اکابر جے اگوں وہی کرے خانقاہوں ہلائن شروع کیوں یہ سب طالب علمی جو کما یہ مدارس اصحاب صفحہ جا شاگرد ہیں ان مدارس جی مضبوطی رکھو ان مضبوطی جو سلسلو بن صورتن میں ماں افسکندوں دوستن کے پنجا بچہ قرآن نے آنے قرآن شریف پڑھیں این جے کے بھی مدارس ہیں انہن جو اوے ضرورتوں تھا جے کے تہاں اسا کے گھر میں ضرورت تھا انہن جی بھی اوہی ضرورت تھا وہ بھی ہی بڑو گھر آئے پانچے تعاون میں مدارس دینی جو ہاتھ مضبوط کیو انہن جی تعلیم میں پنجن بچن کے لئے کرے تعلیم مضبوط کیو جی اجو اسا پنجے وڈن کے نتھا دسوں افسوس جا ہتھانوں کا سبحانے 9 نسل ایندر اسا دے یہ نہ چوے تا اسا جے دینی تعلیم جو سلسلو نہ ٹھایوں اساں جی حفاظت جیلا تا انتظامی جماعت نہ ہوئی جے کہ اسمبلی کھان وٹھی کرے مسجد جے امامت ہیں مسجد جے امامت کھان وٹھی مدرسے جے استادت ہیں مدرسے جے استاد کھان وٹھی کرے ننڈڑے طالب علم تائیں حفاظت کرے ان کھان بعد ان مدرسے جا معاونین مسلمان جے کے ہویا انہن جے متھوں جے کو ظلم تھے پیو انہن جے متھوں بربریت جے کی تھے پئی مہانگائی مڑی ونے پئی بیمارن جو تسلط تھے پیو دشمنیوں اور خوف
क़ौमी फसादात, लिसानी फसादात, फ़िरके वारी जी फसादात, ये हणी करे उन्हनि खे परेशान कयो वञे पियो। असांजी हिफ़ाज़त न थी। अॼु उहा ई मुहाफ़िज़ जमात जमियत उलमा इस्लाम जी सूरत में, अॼु उहो ई तालिब इल्म मदरसनि जी सूरत में ॿई शयूं तव्हांखे मौजूद आहिनि। तव्हां ऐं असां जेकॾहिं हिन जो क़दुरु न कंदासीं, सुभाणे नओं नसुल असांखे माफ़ न कंदो। दुआ आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांखे जमियत उलमा इस्लाम सां बि सच्ची वाबस्तगी अता फरमाए ऐं दीनी मदारस जे अंदर ख़िदमत करण जी भी तौफ़ीक़ अता फरमाए, पंहिंजे बचड़नि खे दीनी इल्म हासिल करण जी भी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्ला बलागुल मुबीन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। शहिदल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्ला हुवल मलाइकतु व उलुल इल्म क़ाइमन बिल क़िस्त ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम। या इलाहल आलमीन, जेतिरा भी असां ख़त्म नबूवत जी कॉन्फ्रेंस में आया हूं, गुनाह खणी आया हूं, भरियूं ॿधी आया हूं गुनाहनि जो, रब साईं हिन जे सदके उहे असांजो माफ़ फरमा। अल्लाह से असांजी झोलियुनि ऐं भरनि खे पंहिंजी रहमत सां भर। अल्लाह से असांजे रिज़्क़ हलाल फ़ज़लतनि जे वापार में बरकत अता फरमा। बीमारनि खे शफ़ा अता फरमा, परेशानियुनि खे दूर फरमा। असांजे मुल्क जे अंदरि इस्लामी क़ानून आण। मौजा रब से असांजा मुक़्तदा अमीरुल मोमिनीन हज़रत मौलाना फ़ज़लुर रहमान साहब ऐं उन जा रुफ़क़ा जेतिरा भी आहिनि, असेंबलियुनि में हुजे या ॿियनि महाज़न ते जिथे भी पंहिंजी ज़बानी तहरीरी तक़रीरी मुनाज़रो मुजाहिदो करे रहिया आहिनि, अल्लाह से उन्हनि सां रूहुल कुदुस सां हुननि जी ताईद फरमा, हुननि जी मदद फरमा। अल्लाह से असां सभिनी खे मक़बूल ऐं मंज़ूर फरमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा ला इलाहा इल्लल्लाह।